KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुं जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं सुधीर अमन खट्टर तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी गढ़ी यासीन में मीर मुस्तफ़ा खान दुरानी जी कोशिशुनि सां कराची खां आयल क्विक डॉक्टर मेडिकल टीम पारां ॻोठ मिसरीवाण में 3 ॾींहनि लाइ तिबी कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते हर मर्ज़ जी दवा पिणु कई पई वञे। उन मौक़े ते मीर मुस्तफ़ा खान दुरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालके गढ़ी यासीन जे अवाम खे तिबी सहूलतूं फ़राहम करण लाइ कराची खां क्विक डॉक्टर मेडिकल टीम घुराई आहे। उन मौक़े ते क्विक डॉक्टर मेडिकल टीम जे CEO सलमान खान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कोशिश रहंदी त ॿाहिराणी जे इलाइक़नि में बि तिबी कैंप्स क़ाइमु करे बरसात मुतासिरनि खे तिबी रिलीफ फ़राहम करियूं। तिबी कैंप में मुआइनो कंदड़ डॉक्टरनि जो बीमारियुनि जे हवाले सां चवणु हो त मरीज़नि में मलेरिया जा केस घणी तादाद में ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त कुझु मरीज़ टाइफाइड जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। खबरुं जी दुनिया।